नाज़रीन सॼी सिंध जी गंबट में भी ईद वेझो ईंदे बाज़ारन में ख़रीदारी में तेज़ी अची वई आहे। गंबट जी रेशम बाज़ार में भी शहरी ख़रीदारी में मसरूफ़ आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। ईद वेझो ईंदे ही गंबट जी रेशम बाज़ार में ईद तैयारी के हवाले से ख़रीदारन में तेज़ी अची वई। औरतूं मर्द ॿारड़ा पंहिंजे पसंद की शॉपिंग करण में मसरूफ़ ऐं महांगाई जी दाह कंदे नज़र आया। ख़रीदारन दुकानदारन हुकूमत का सस्ताई के हवाले से रिलीफ पैकेज ॾियण जो मुतालबो कयो। इन मौके ते दुकानदारन ऐं ख़रीदारन आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त पुराणो पाकिस्तान कहिड़ो आहे, नओं पाकिस्तान कहिड़ो आहे। जॾहिं नओं पाकिस्तान हो तो पुराणे पाकिस्तान वारा रड़ियूं कंदा हुआ त वारो कर। हाणे जॾहिं पुराणो पाकिस्तान मोटियो आहे तॾहिं बि ॻाल्हि उहा ई आहे। पर दुकानदारन वटि चढ़ी वञ त एतिरी महांगाई आहे। हिकिड़ो जोड़ो 1100 रुपया नंढे ॿार जो, 1500 रुपया नंढे ॿार जो, जेको अफोर्ड माण्हू नथो करे सघे। पर जेको ग़रीब माण्हू आहे न, अञा ग़रीब माण्हू जेको आहे न, उहो वरी रेड़नि तां गाॾनि तां ख़रीदारी करे पंहिंजे बचड़नि जो मिड़ई नओं कपिड़ो वठे थो। बाक़ी हालात तमामु ख़राबु आहिनि। ग़रीब त आवाम अफोर्ड नथो करे सघे, ख़रीदारी नथो करे सघे, या इन जे करे नथो करे सघे त मथां खां महांगाई आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था, हर शइ महांगी आहे। तव्हां माण्हू सब्ज़ी कोन थो वठी सघे त कपिड़ा ॿारनि जा कीअं वठी सघनि। असां हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था तमामु घणी सस्ताई करे। जे हिसाब सां जंहिं वक़्तु असां अॻु में वांदा ई न थींदा हुआसीं, हाणे तक़रीबन असां वांदा वेठा आहियूं। कुछ देर खां पोइ कस्टमर अचे तो उहो बि वरी ॾिसी हलियो थो वञे। फ़र्क़ु तो पाए जाए तो ईअं सम्झो 70% फ़र्क़ु आहे ख़रीदारी में भी ऐं जेको आहे सो महांगाई में भी। माशाल्लाह कुछ शूज़ वगैरह ख़रीद के आया इन शॉप में। लेकिन महंगाई तो है बिल्कुल। तकरीबन मार्केट चढ़ी पई है। जिते जो शॉप ते वञो, कपड़े की शॉप ते वञो या शूज़ वाली शॉप ते वञो तो बिल्कुल महंगाई तो है। हर जगह ते गरीब मानू के रिलीफ ॾिनो वञे गवर्नमेंट की तरफ का। एनिमल जो मतलब मार्केट में जो है सफ़ा मतलब के हुकूमत के रिलीफ ॾियणु खपे। त महंगाई इलाही थी वई आहे। छाजे करे महंगाई में उन हर को माण्हू जेको आहे वीचारो परेशान लॻो पियो आहे। ख़रीदारी ओतिरी नथो करे सघे। पर असां हाणे पंहिंजे बचनि जे करे, पंहिंजी ख़ुशियुनि जे करे, पंहिंजी ख़ुशियुनि सां चूड़ियूं, ईद जूं तयारियूं, कपिड़ा, शॉपिंगियूं, चपलियूं, जेके बि भरपूर शयूं आहिनि पंहिंजी मर्ज़ीअ सां ख़रीद कंदासीं। ईद जे लाइ त इलाही कुझु वरितो आहे। चूड़ियूं हूंदियूं आहिनि गर्ल्स जे लाइ, मेहंदी हूंदी आहे, ॿियूं अहिड़ी अरेंजमेंट सभु कुझु। महंगाई इलाही ज़्यादा आहे। अगरि एतिरी न हुजे हा त अञा ज़्यादा शॉपिंग करे सघूं हा। ईद जे हिसाब सां महंगाई तमामु घणी आहे। हिन वक़्तु गिराक जी ख़रीदारी क़ुवत तमामु घटिजी वई आहे इलाही। ॿियो महंगाई कोरोना जी लहर जेको 2 साल पहिरियां हुई उन जे करे बि वॾो फ़र्क़ु पियो आहे। ॿियो बिजली लोड शेडिंग जे करे बि तमामु घणो असरु आहे असां वटि। महंगाई एॾी आहे जो हींअर असां माना जेका करे आयासीं सोच त असां वठंदासीं माना 5 ॿारनि जा 6 अॼु माना उन्हनि पैसनि में असां 2 ॿारनि जा कपिड़ा बि मसद आहिनि। पोइ अधु यार दुकानदार वेठा आहिनि। ॾिसो पुछो था हिननि खां त केतिरो जेको आहे 2000 वारी शइ 4000 रुपया। तो ॾाढी महंगाई है। असां मतिलबु महंगाई में ॾाढो तंग थिया आहियूं। असां चूड़ियूं ख़रीद कयूं आहिनि, कपिड़ा ख़रीद कया आहिनि, चौंपलियूं ॾाढा सुठा कपिड़ा आहिनि ख़रीद कया आहिनि। असां मेहंदी वरिती आहे, चूड़ियूं वरितियूं, कपिड़ा वरिता आहिनि असां पंहिंजे लाइ। ईद असां सुठे तरीक़े सां मल्हाईंदासीं। इते मौजूद जेके ख़रीदार ऐं दुकानदार हुआ हुकूमत खां इहो पिणु मुतालबो कयो आहे त अवाम खे सस्ताई जे हवाले सां को रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।